कुरान और सुन्नत के खिलाफ जे करे को सुप्रीम कोर्ट कानून पास करे, असांजी क़ौमी असेंबली पास करे, सिंध असेंबली पास करे, इन सभिनी जी इंशाअल्लाह मुखालफत कई आई कंदासीं, तख्तेदार ते बि कंदासीं, सूली ते बि वेठा हूंदासीं त बि कंदासीं इंशाअल्लाह। इहा शहादत करबला जी त सेखारी आहे, रुगो शहादत करबला कोन्हे त चांवर जो देगू खाधव लंगर बि लायो शहादत थी वई, इहा नाहे। हक़ ऐं सच लाइ लड़ण इनखे हुसैनी किरदार चइबो आहे। ज़ालिम सां विढ़ण, करप्ट माफिया जे ख़िलाफ़ ॻाल्हाइण। अब हाणे आईंदा त उम्मीद आहे तव्हां सिखी विया हूंदा। केॾी हालत आहे असांजी, गटरनि जी हालत ॾिसो, मुल्क जी हालत ॾिसो, असांजे इलाइक़नि जी हालत ॾिसो, को बि नाहे। शिकारपुर कंदगोड में नंढड़ा मासूम गोड़की साइड बचड़ा मासूम खयो था वञनि, ज़ालिम उन्हनि खे कुटनि पिया, नौजवान इश्क में हो मायूं थियूं ॻाल्हाइनि, हिथिजी वञनि था, न दाढ़ी न कुझु, हुननि खे कुटनि पिया, डंडा हणनि, चवंदा किरोड़ ॾियो, इहे असांजे हुकुम खां परे आहिनि, एॾा वॾा आहिनि, तव्हां वटि सभु कंट्रोल आहिनि। अब फौजी ऑपरेशन थे, जमीयत उलमा इस्लाम जो मुतालबो के फौजी ऑपरेशन थे, जे न थे अमुन लॻो पिया। मुराद अली शाह साहब अमुन कोन्हे को, अमुन आहे त तूं घुमी ॾेखार। अलामा राशिद मोहम्मद चयो मुराद अली शाह सिजन तंहिंखां पोइ शिकारपुर कंदकोट जेका बात तूं वञ, बिना प्रोटोकॉल जे पंहिंजे बचड़नि सां वञ, साबित मोदी तोखे ॾिसंदासीं। सीएम सिंध वञे, आईजी सिंध वञे, असां वारा करप्ट कमोरा वञनि, हितां त सदर वञी ॾेखारे बिना प्रोटोकॉल जे सलाम कयो, हिननि जे बस पुॼे त पखी परिंदनि खे बि रोके छॾीनि। ज़ालिम ऐं करप्ट निकिरंदा आहिनि। सैयदना उमर फारूक कीअं बादशाह में रूम जो सफ़ीर आयो मिलण, पोइ चइबो बादशाह तव्हांजो, चई हींअर मंझंदि जो निंड जो टाइम पियो आहे, फिलाणे वण जे हेठां सुतो पियो हूंदो। उहो वियो उन वण में, वण जे हेठां मिटीअ जे कंहिं पथरड़े ते टेकड़े सुतो पियो, गहरी निंड में। पोइ उन रूम जे सफ़ीर चयो, अरबी जा लफ़्ज़ सबक़ किताबनि में ॿुधो, हाणे कटे छॾियो ज़ालिमनि। अमिनत फअदलत वनिमत या अमीरुल मोमिनीन, चए तो अमुन कयो, हाणे तोखे को बि ख़ौफ़ कोन्हे, खूब निंड कर, का परवाह कान्हे का। हे नथा अकेला घुमी सघनि, ज़ालिम आहिनि।